सिंधी क्रिएशंस प्रेजेंटिंग कारून संदसि खज़ाना ऐं उन्हनि जो अंजाम। अस्सलाम वालेकुम दोस्तो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे वाक़े खां त हर मुसलमान वाक़िफ़ आहे, जिन ते अल्लाह जूं आज़माइशूं संदसि भाइरनि जी ज़ियादतुनि ऐं क़िस्मत जे मुश्किलनि जे सूरत में आयूं, पर पाण सब्र ऐं शुक्र खां कमु वरिताऊं त अल्लाह ताला बि खेनि उन जो सिलो मिस्र जे बादशाहत ऐं केतिरनि ई नेमतुनि जी शिकिल में अता फरमायो। संदसि वालिद हज़रत याकूब अलैहिस्सलाम हुआ, जिन जो लक़ब इसराइल हो, उन करे संदसि औलाद खे बनी इसराइल बि चयो वञे थो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दौर आयो, जेके पिण बनी इसराइल मां हुआ, त उन वक़्तु मिस्र जे बादशाहनि खे फिरौन चयो वेंदो हो। उन वक़्त जे फिरौन बनी इसराइल खे गुलाम बणाए वरितो ऐं उन्हनि ते ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदो हो। उन वक़्तु बनी इसराइल क़ौम जा माण्हू पंहिंजे वक़्त जी बदतरीन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हुआ, जेके हर क़िस्म जी ख़िदमत गुज़ारी ऐं कमु कंदा हुआ। उन वक़्तु बनी इसराइल मां हिकु शख़्स उन्हनि सां गद्दारी कंदे फिरौन जे एजेंट जो कमु करणु लॻो, जेको बनी इसराइल जी हर ॻाल्हि ऐं मनसूबा बंदी जेके बनी इसराइल वारा फिरौन जे ख़िलाफ़ कंदा हुआ, उहा उन ताईं पहुचाईंदो हो ऐं वक़्त जे फिरौन जो एतबार हासिल करे वरिताईं, एसी ताईं जो फिरौन जी दरबार में उनखे आला उहिदो बि मिलियो। फिरौन संदसि हर ख़बर या चुगलीअ ते खेसि केतिरी दौलत, हीरा जवाहिर इनाम तौरु ॾींदो हो ऐं उन फिरौन खां मिलियल दौलत मां व्याज जो कमु शुरू कयो, जीअं त माण्हू मजबूर हुआ ऐं हिन जो कमु बि हली पियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे केतिरी ई दौलत गॾु करे वरिताईं। उन शख़्स जो नालो कारून हो। अमां ॾिसी रहिया आहियो सिंधी क्रिएशंस ऐं असां अमां लाइ हाज़िर थिया आहियूं कारून संदसि खज़ाना ऐं उन्हनि जे अंजाम बाबति मालूमात खणी। दोस्तो, कारून जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ जी सूरत अल क़िसस में आहे। उनखे कोराह नाले सां मुख़ातिब कयो वियो आहे। कुझु रवायतुनि मुताबिक़ कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे चाचे यसर जो पुटु यानी संदसि सोट हो। दोस्तो, दौलत बि अल्लाह ताला जी हिकु आज़माइश आहे। रब ताला कंहिंखे गुरबत में त कंहिंखे बेपनाह दौलत सां नवाज़ींदो आहे ऐं उहो ॾिसंदो आहे त केरु अल्लाह ताला जे ॾिने ते केतिरो सब्र ऐं शुक्र करे थो। कारून बि फिरौन वक़्त जी खुशामद पंहिंजे क़ौम जी जासूसी ऐं व्याज मां एतिरी त दौलत गॾु कई जो सिर्फ़ संदसि खज़ाननि जूं चाबियूं हिकु वॾी जमात खणंदी हुई। कुझु रवायतुनि मुताबिक़ कारून जे खज़ाननि जूं चाबियूं 100 ऊठ खणंदा हुआ। कारून एॾी शानो शौक़त सां रहंदो हो जो उन वक़्त जो हर इंसान संदसि जहिड़ी क़िस्मत लाइ दुआ कंदो हो, पर उन नेमतुनि जे करे कारून रब जो शुक्र अदा करण बजाए मगरूरीअ ऐं तकबर में पइजी वियो। बज़ाहिर हू हिकु मुसलमान हो, एतिरे ताईं जो हू तौरात जी ख़ूबसूरत क़िराअत कंदो हो। पाण हिकु ख़ूबसूरत जवान हो। संदसि ख़ूबसूरती ऐं जवानी खां मुतासिर थी माण्हू खेसि मुनवर सॾींदा हुआ। बनी इसराइल जा माण्हू संदसि वॾो एहतराम कंदा हुआ, पर संदसि अंदरि ईमान खां ख़ाली ऐं नाफ़रमान हो। दोस्तो, उलमा किराम लिखनि था त कारून पंहिंजी क़ौम ते संदसि बरतरी ज़ाहिर करण जे लाइ ॿियनि खां वधीक डिघा कपिड़ा पाइण शुरू कया। उन जी क़ौम मां संदसि ख़ैरख़्वाह माण्हुनि खे सम्झाइण जी कोशिश कई ऐं चयाऊं त अल्लाह ताला जे ॾिने ते तकबुर न कर ऐं ॿियनि खे पाण खां घटि न सम्झ। अल्लाह ताला तकबुर करण वारनि खे पसंदि नथो करे। जेको बि अल्लाह ताला तोखे अता फरमायो आहे, उन मां आख़िरत लाइ बि कुझु ॾे ऐं पंहिंजे माल खे हलाल में इस्तेमाल कर। हलाल मां लुत्फ़ अंदोज़ थी, जीअं अल्लाह ताला तो ते एहसान कयो आहे, तूं बि ॿियनि ते एहसान कर। दोस्तो, जॾहिं बनी इसराइल ते ज़कात जो हुकुम नाज़िल थियो त कारून पंहिंजे माल जो 1000हों हिसो ज़कात ॾियण जो फ़ैसिलो कयो, पर जॾहिं संदसि माल मां हिसाब लॻायईं त जीअं त संदसि दौलत तमामु घणी हुई त उन जो 1000हों हिसो बि काफ़ी थियो। उहो ॾिसी हू लालच ऐं हिर्स में अची वियो ऐं ज़कात ॾियण जो मुनकर थियो ऐं मुनाफ़िक़त अख़्तियार कयईं। बनी इसराइल खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम बाबति चोरणु लॻो। दिल में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़िलाफ़ साज़िशूं करणु लॻो। दोस्तो, हिकु दफ़े कारून हिकु औरत खे माल ऐं दौलत जी लालच ॾेई हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते फहश इल्ज़ाम लॻाइण लाइ तयारु कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं माण्हुनि जे हुजूम में माण्हुनि ॾांहुं रब ताला जो पैगाम पहुचाए रहियो हो, यानी तबलीग करे रहियो हो, त कारून उन औरत समेत उते पहुतो ऐं तमामु महफ़िल साम्हूं चवणु लॻो त हीअ औरत कुझु चवणु चाहे थी। उहो ॾिसी सभु हैरानीअ मां उन औरत ॾांहुं मुख़ातिब थिया ऐं औरत हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़िलाफ़ तमामु फहश इल्ज़ाम दोहराया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हैरान व परेशानी जी हालत में अल्लाह ताला ॾांहुं रुजू कयो ऐं अल्लाह ताला खां दुआ कई त या रब, न सिर्फ़ हक़ीक़त खे सभिनी अॻियां वाज़े कर,
पर उन मुनाफ़िक कारून खे बि उन्हनि अॻियां इबरत जो निशान बणाए। दोस्तो, अल्लाह ताला जे खज़ाननि में त का बि कमी न आहे ऐं अल्लाह ताला हक़ीक़त खे पसंदि फरमाइनि था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾांहुं वही नाज़िल थी, जंहिं खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम औरत ॾांहुं मुख़ातिब थी उनखे उन ॻाल्हि जो कसम खणी यकीन सां उहा ॻाल्हि करण जो चयाईं जीअं त अल्लाह ताला जा फ़ैसिला थी चुका हुआ। औरत जा उते ई होश ख़ता थी विया ऐं सभिनी अॻियां कारून जी मुनाफ़िक़त ऐं हक़ीक़त खे बयानु करे विधाईं। अल्लाह ताला जे मोकिलियल वही मुताबिक़ ज़मीन उन वक़्त लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ताबे हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त जेके कारून जी ॻाल्हि ते एतबार कनि था उहे कारून सां गॾु बीहनि ऐं जेके मूसा ते एतबार कनि था उहे मूं तरफ़ अचनि। सभु माण्हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾांहुं आया, पर 2 माण्हू लालच में कारून सां गॾु बीठा रहिया ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़मीन खे हुकुम ॾिनो त कारून खे पकड़। कारून आहिस्ते आहिस्ते ज़मीन में लहण लॻो ऐं मूसा अलैहिस्सलाम खे मिन्थ करणु शुरू कयईं। मूसा अलैहिस्सलाम ज़मीन खे वरी उन खे पकड़ण जो हुकुम ॾिनो ऐं ज़मीन उन खे अंदरि करण लॻी त ॿियनि लालची माण्हुनि बुलंद आवाज़ में माण्हुनि खे चयो त इहो मूसा अलैहिस्सलाम जादूअ ज़रिए कारून खे हलाक करे रहियो आहे त जीअं पाण कारून जो माल हासिल करे सघे। उहो ॿुधी मूसा अलैहिस्सलाम ज़मीन खे हुकुम ॾिनो त कारून जे महल, माल ऐं मिल्कियत खे बि पकड़ ऐं कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जूं मिन्थूं कंदो रहियो तेसीं ताईं जो हू पूरो माल समेत ज़मीन अंदरि न लही वियो। दोस्तो, रब खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे मालो दौलत सां या गुरबत सां आज़माए, पर उन आज़माइश में असांखे सब्र ऐं शुक्र करण वारो बणाए ऐं कामयाब करे। उमीद करियूं था तव्हांखे असांजी हीअ कोशिश ज़रूरु पसंदि आई हूंदी। कंहिं बि क़िस्म जी ग़लतीअ बाबति ज़रूरु आगाह कंदा। वधीक अहिड़नि वीडियोज़ जे लाइ इंतज़ारु कंदा। सिंधी क्रिएशन्स खे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा।